पंजाब में तेज बरसातुन तबाही मचाए छड़ी। 24 कलाकनि दौरान 63 फोतियूं। रावलपिंडी में रेन एमरजेंसी लागू। चकवाल में क्लाउड बर्स्ट सबब तूफ़ानी बरसात के करे ॿोॾि जी सूरत हाल। 450 मिलीमीटर की बरसात शहर के ॿोड़े छॾियो। पानी घरनि में दाख़िल। चकवाल में तूफ़ानी बरसात सबब 2 डैम टुटी पिया। बखारी कलान में ठाहियल डैम टुटण सबब पानी कटास राज मंदिर में दाख़िल थी वियो। ॿोॾि जे पानी सबब अटक में भी एक डैम मुतासिर। जहलम में रात खां वसनड़ बरसात सबब नदी नालन में ॿोॾि। पाक फौज जूं रेस्क्यू कार्रवाइयूं जारी। पानी में फाथल 20 माण्हुनि खे हेलीकॉप्टर ज़रिए कढियो वियो। रावलपिंडी और इस्लामाबाद में तेज तूफ़ानी बरसात जल थल हिक करे छॾियो। 200 मिलीमीटर बरसात का पोइ नालालई में पानी की सतह वधी। कटारी वारे हंध 16 फुट और गवाल मंडी पुल ते 15 फुट थी वही। खतरे जा सायरन वजाया विया। हेठाई वारन इलाइकन में रोडन और घिटिन में पानी बिहिजी वियो। शहरीन के महफूज हंधन ते मुंतकिल थियण की हिदायत। चकलाला और राजपूताना मोहल्ले में गाड़ियों पानी के वहकरन में लुढ़ी वयूं। फैज़ाबाद इंटरचेंज हेठियां पानी जमा थी वियो। क्लाउड बस्ट सबब गैर मामूली सूरतहाल के मुंह ॾियणो पियो आहे। अॻिते बि क्लाउड बस्ट जो ख़तरो बरक़रार आहे। असांखे अॻुवाट तैयारी करणी पवंदी। इम्कानी सूरतहाल के मुंह ॾियण लाइ फौरी कदम खयां वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की लाॻापियल इख्तियारियुनि खे हिदायत। नेशनल एमरजेंसीज़ ऑपरेशन सेंटर के दौरे दौरान वज़ीर आज़म के ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो वियो त 30 खां 40 सैकड़ो वधीक बरसातूं थियूं आहिनि। ज़िले इंतज़ामिया सां गॾिजी कार्रवाइयूं जारी आहिनि। ईंदड़ 7 ॾींहनि दौरान पंजाब और आज़ाद कश्मीर में वधीक बरसातुनि जो इम्कान आहे। हैदराबाद के शहरीन के बरसात का पोइ पेश आयल ॾुखियाइनि ते माज़रत। हैदराबाद में 1 कलाक दौरान 107 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। 80 सैकड़ो पानी 24 कलाकनि में निकाल कयो वियो हो, पर ड्रेनेज सिस्टम में ॿोरियूं मिलण की रिवायत बरक़रार आहे। रेलवे स्टेशन की पंहिंजी पंपिंग स्टेशननि में ॿोरियूं मिलियूं आहिनि। हैदराबाद के कुछ इलाइकनि में बरसाती पानी अञा मौजूद आहे। बरसात का पोइ वारी सूरतहाल के असराइते अंदाज में मुंह ॾेई रहिया आहियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो बरसात का पोइ वधीक ॾुखियाइयूं पेश आयूं। बरसात दौरान अवाम के तहफ़ुज़ के यकीनी बणायो वञे। बरसात मुतासिर शहरीन के रिलीफ फराहम कयो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह हैदराबाद के दौरे दौरान बरसात मुतासिर इलाइकनि में सूरतहाल जो जायज़ो वरितो। रोडन ते बीठल पानी निकाल करण और सफ़ाई जो कम तेज़ करण जूं हिदायतूं ॾिनियूं। अदावत हेठि रोडन जो कम तेज़ करण जूं हिदायतूं पिण जारी। सिंधु दरिया में पानी वहकरन में वाद जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि पानी की सतह में इजाफो। गुड्डू बैराज वटि विचोले और सखर बैराज वटि हेठें दर्जे की ॿोॾि बरक़रार। कोटड़ी बैराज वटि पानी जा वहकरा नॉर्मल करार। आबपाशी खाते पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिब गुड्डू बैराज वटि पानी के मथां वेकिरो 3,92,084 क्यूसिक आई हेठां वेकिरो 3,53,042 क्यूसिक रिकॉर्ड किया वियो। सखर बैराज वटि मथां वेकिरो 3,10,360 क्यूसिक आई हेठां वेकिरो 2,56,803 क्यूसिक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि मथां वेकिरो 1,09,042 क्यूसिक आई हेठां वेकिरो 67,727 क्यूसिक रिकॉर्ड किया वियो।
सिंधु दरिया में पानी में चार सबब माझन तालके जे कच्चे जा इलाइक़ा पानी हेठ मालवंदन चौपायो माल कढण समेत पक्के ॾांहुं लॾपलाण शुरू करे छॾी। सिंधु दरिया में पानी की सतह में वाध बद राजरीत माझन खानोट खासा इलाक़ा ऐं उनड़पुर जे कच्चे वारो इलाइक़ो तेज़ी सां पानी हेठ अचण लॻो। कच्चे में पोखियल वोणनि बसरनि ऐं तिरनि जे फसलनि खे इम्कानी नुक़सान खां बचाइण लाइ आबादगारनि हिफ़ाज़ती बंद ॾियण शुरू करे छॾिया। डिप्टी कमिश्नर नौशरो फेरोज़ पारां दादू मोरो पुल खां SM बंद ताईं हिफ़ाज़ती बंदनि जो दौरो। सिंधु में पानी की सूरतहाल जो जाइज़ो वरितो। हिफ़ाज़ती बंदनि ते जारी तरक़ियाती कम ऐं आबपाशी खाते पारां हंगामी हालतुनि खे मुंहुं ॾियंदे कयल बंदोबस्त जो मुआइनो कयो। मुल्क में ईंदड़ 24 कलाकनि दौरान तेज़ बरसातुनि जो ख़दशो ज़ाहिर। मौसमियात खाते जो चवण आहे त मानसून जूं हवाऊं सिंध जे अक्सर हिस्सनि में दाख़िल थी रहियूं आहिनि। अॼु दादू कंबर शेदात कोट में गजगोट सां मींहुं वसण जो इम्कान आहे। सुभाणे खां थरपारकर उमरकोट मीरपुर ख़ासि ठठो सिजावल ऐं बदीन में वसकारो थी सघे थो। 19 जुलाई ते मीरपुर ख़ासि हैदराबाद ठंडो मोहम्मद खान सांगड़ ऐं सिजावल में भी मींहुं पइजी सघे थो। NDMA तर्जमान मूजिब रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में 24 खां 48 कलाकनि ताईं वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ बरसात जो इम्कान। लाहौर चकवाल अटक जेलम कोशाब सरगोधा फैसलाबाद ऐं ॿियनि शहरनि में इम्कानी तेज़ बरसातुनि सबबि शहरनि तोड़े नदी नालनि में ॿोॾि जी सूरतहाल जो ख़दशो आहे। लाॻापियल इदारा वक़्त सर क़दम यकीनी बणाइनि। पाकिस्तान अफगानिस्तान ऐं उज़्बेकिस्तान विच में नायब आबाद खरलाची रेल लिंक फ्रेमवर्क मुआहिदे ते सहियूं। पाकिस्तान तरफां रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर हनीफ अब्बासी मुआहिदे ते सही कई। सहियुनि वारी तक़रीब में उज़्बेक ऐं अफगान इख़्तियारिन समेत नायब वज़ीर आज़म ऐं परॾे वज़ीर इसहाक डार बि शरीक हो। सिंध असेंबली में सिंध सकाफ़त अजरक खिलाफ प्रोपेगंडा करण वारे अमल खिलाफ मुज़म्मती ठारा जमा। PPMPS हीरसो ऐं पीर मुजीबुल हक सिंध असेंबली सेक्रेटरीट में ठारा जमा करायो। ठारा जे मतन में चयो वियो आहे त नंबर प्लेटुनि जी आड़ में अजरक खिलाफ प्रोपेगंडा सिंध जी सकाफ़त ते हमलो आहे जंहिं जी मुज़म्मत कजे थी। कराची जे इलाइक़े लियारी जी खड़ा मार्केट में इमारत की छित किरी पई। 2 औरतूं फोत 4 ॼणा ज़ख़्मी। छित किरण के वाक़े में 2 औरतूं हयाती विञाए वेठियूं। 4 ॼणा ज़ख़्मी। वाक़े बैदि फोती औरतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। रेस्क्यू तर्जमान जो चवणु आहे त इमारत अॻु में ई ज़बू हाल हुई। 6हें फ्लोर ते मज़दूर कमु करे रहियो हो जंहिं सबबि छित किरी पई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं लियारी में छित किरण वारे वाक़े की जांच जो हुकुम। ख़तरनाक करार ॾिनल इमारतनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई की भी हिदायत। चवे थो इमारतनि जी स्ट्रक्चर जा जांच कई वञे। इंसानी जानियूं क़ीमती आहिनि। लियारी समेत समूरे कराची में ख़तरे जोगिन इमारतनि के फौरी तौर ख़ाली करायो वञे। मुतासिर ख़ानदाननि के सिंध हुकूमत तरफ़ां हर मुमकिन मदद फराहम कई वेंदी। कलाक में हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थियल 3 शहरियुनि जा मर्द कराची पहुचाया विया। सूबाई वज़ीर सईद गनी कराची हवाई अड्डे ते लाश वसूल कया। सईद गनी जो चवणु आहे त क़त्ल थियल 3 शहरी पेशे जे लिहाज़ खां कवाल आहिनि। हू तक़रीब में पंहिंजो फ़न पेश करण लाइ वञी रहिया हुआ त खेनि क़त्ल कयो वियो। दहशतगर्द वाक़े में ज़ख़्मी थियल 5 माण्हू हिन वक़्तु कराची इस्पताल में इलाज हेठि आहिनि। कुछ ज़ख़्मी कराची आंदा विया आहिनि। खेनि हर मुमकिन तिबी सहूलतूं फ़राहम कयूं पियूं वञनि।
सिंध हुकूमत तरफा 14 अगस्त आज़ादी जो ॾिहाड़ो हक़ जी जंग जे नाले सां मनसूब करे भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि इजलास। सूबाई वज़ीर नासिर शाह, सईद गनी, जुल्फ़कार शाह, मोहम्मद बख्श महर ऐं मेयर कराची शरीक। इजलास में हक़ जी जंग ऐं आज़ादी ॾिहाड़े जी तक़रीबुनि जो जाइज़ो वरितो वियो। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त जश्न आज़ादी जूं तक़रीबूं 1 अगस्त खां शुरू थींदियूं ऐं सॼो महीनो जारी रहंदियूं। ऑपरेशन बुनियाद मरसूस खे बि तक़रीबुनि जो हिसो बणायो वेंदो। हर ज़िले में मुख्य ऐं शानदार तक़रीब थींदी। नवाब शाह में भंगवार बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणे तकरार तां 6 ॼणा क़तल। हथियार बंदन केस जी ॿुधणी ते अदालत वेंदड़ ॻोठ यार मोहम्मद भंगवार वासी भंगवार बिरादरी जे माण्हुनि ते फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि 6 ॼणा मारिजी विया। मक़तूलनि में शहबाज अली, यार मोहम्मद, हवालदार अली, रजब अली, फरमान ऐं कुर्बान अली शामिल। SSP नवाब शाह शबीर सेठार जो चवणु आहे त भंगवार बिरादरी जी 2 धुरियुनि में पुराणी दुश्मनी तां वाक़ियो पेश आयो। अॻु में बि हिक धुर जा 4 माण्हू क़तल थी चुका आहिनि। उन केस में 4 जवाबदार जेल में आहिनि। वाक़े बैदि मक़तूलनि जा लाश PMU अस्पताल मुंतक़िल कया विया। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नवाब शाह में 6 ॼणनि जे क़त्ल जी मुज़म्मत। मक़तूलनि जे वारसनि सां दिली ताज़ियत ऐं हमदर्दी जो इज़हार। चवे थो कानून हथ में खणण जी कंहिंखे इजाज़त नथी ॾेई सघिजे। क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वेंदो। अमन अमान जे क़याम खे यकीनी बणाइण इंतज़ामिया जी पहिरीं ज़िम्मेवारी आहे। गंबट भरिसां मुसाफ़िर वेन कल्टी, 5 ॼणा फोत, 10 खां वधीक ज़ख़्मी। सखर खां सेवण वेंदड़ मुसाफ़िर वेन हादसे जो शिकार थी वई। हादसे में औरतूं समेत 5 ॼणा फोत थी विया, 10 खां वधीक ज़ख़्मी। हादसे बैदि लाश ऐं ज़ख़्मी गिम्स अस्पताल मुंतक़िल। लाड़काने जी सिविल अस्पताल में पुरानी दुश्मनी तां हथियारबंदन जी फायरिंग में ज़ाल मुर्स क़तल, 1 ज़ख़्मी। हथियारबंदन हडन वारे वार्ड में दाख़िल थी फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि बहराम वासी मोहम्मद यूसुफ मुग़ेरी ऐं संदसि ज़ाल रिहाना ख़ातून मारिजी विया। अस्पताल दाख़िल मरीज़ जी माइटियाणी साजिदा शेख ज़ख़्मी थी पई। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुरानी दुश्मनी तां पेश आयो आहे। टडे हैदर भरिसां हथियारबंदन जी फायरिंग में नौजवान क़तल, अणसुञातल हथियारबंद। इमरान दाऊद पोटो खे गोली हणी क़तल करण बैदि फरार थी विया। मक़तूल नौजवान हैदराबाद जे 2 नंबर तलाउ वारे इलाइक़े जो रहवासी हो। पुलिस मूजिबि वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे।